पीपी सखर हाउस अॻवान सैयद ज़ाहिद शाह बुखारी चयो आहे त 5 फ़रवरी कश्मीरनि सां यकजहतीअ जो ॾींहुं भरपूर मल्हायो वेंदो। कश्मीर बनेगा पाकिस्तान अहिड़ो इज़हार हुन सखर जे न्यू लेबर कॉलोनी पीपी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। सैयद ज़ाहिद शाह बुखारी वधीक चयो त कश्मीर पाकिस्तान जी साह वारी रग जी आहे। पाकिस्तान हुकूमत ऐं अवाम वालारियल कश्मीर जे मुसलमाननि जी इख़्लाक़ी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखंदो। ज़ाहिद शाह बुखारी चयो त हिंदुस्तानी सरकार ते वाज़े था करियूं त हू वालारियल कश्मीर जे रहवासियुनि खे अक़वाम मुतहदा जी मंज़ूर थियल करारदाद जी रोशनीअ में आज़ादी जो हक़ ॾिनो वञे ऐं कश्मीर मां हिंदुस्तानी फ़ौज खे कढी कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्म बंदि कयो वञे। पीपी सखर हाउस अॻवान ज़ाहिद शाह बुखारी चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेकॾहिं ज़िंदा हुजे हा त अॼु वालारियल कश्मीर जा मुसलमान आज़ाद हुजनि हा, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त पीपी खां सवाइ ॿी कंहिं बि जमायत कश्मीर मामले ते स्टैंड नाहे वरितो, जंहिं सबबि हिंदुस्तान ॾाढ ज़रिए हथरादू कानून लागू करे वालारियल कश्मीर जी असल हैसियत खे निसारण जी कोशिश पियो करे, पर पाकिस्तान जो 24 करोड़ अवाम मज़लूम कश्मीरियुनि सां गॾु आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची